तो अस्सलाम वालेकुम या अली मदद। मां तव्हांजो पुराणो खादम जलाल जोगी रोड़ियारो। तव्हां दोस्तनि जी महिरबानियूं लख एहसान जेके मूंखे कुर्ब ॾेई रहिया आहियो। हींअर मुंहिंजी नई कैसेट जी सिलेक्शन हली रही आहे। आज़ाद प्रोडक्शन में कैसेट कयां पियो। ईद जो एल्बम इंशाअल्लाह ताला दोस्तनि खे जेके मुंहिंजा पर्सदार हो देसी परदेस इंशाअल्लाह ताला कैसेट में ॿुधी मज़ो ईंदो। ऐं उन कैसेट जा शाइर मुंहिंजा पीरी प्यारा दोस्त ऐं मुंहिंजा भाइर वफ़ा ख़ालिद जोयो, भाऊ हाजी मुनीर खोसो ऐं भाऊ हीरापना दस्ती, ज़ख़्मी चांडियो ऐं मुंहिंजो प्यारो दोस्त नसीर चांडियो ऐं ॿिया मुंहिंजा प्यारा दोस्त पाकिस्तान जा शाइर भाऊ चीफ सिलेक्शन गफ़ार सोलंगी, आगा अली ॾिनो ऐं चीफ सिलेक्शन भाऊ शाहनवाज़ शर उन जी सिलेक्शन में थी रही आहे। इंशाअल्लाह ताला आज़ाद प्रोडक्शन में ईद जो नओं एल्बम मुंहिंजो अची रहियो आहे। ऐं हींअर जेका ॿी कैसेट आहे 2-3 ॾींहंनि में मुंहिंजी अचण वारी आहे, उहा दोस्तनि खे ख़ुशख़बरी ॿुधायां थो। एल्बम जा कलाम रखिया आहिनि कुझु फेसबुक ते, कुझु वरी इंशाअल्लाह ताला दोस्तनि खे 2-3 ॾींहंनि में वरी अची वेंदा सभई। तव्हां दोस्तनि जी महिरबानी, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो, आबाद दो, महिरबानी।